हींअर असांजो उस्ताद करीम साईं नाले मिठा कुछ टाइम लाइ ख़िताब कंदा। साईं जे इस्तक़बाल में नारनि जो नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, नारे पीर, जमात अहले सुन्नत, हुसैनियत, हुसैनियत, यजीदियत। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला हबीबिही सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिही अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाहा मअस्साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वल जूअ व नक़्स मिनल अमवाल वल अनफुस वस्समरात व बश्शिरिस साबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। उलाइका अलैहिम सलवातुम मिन रब्बिहिम व रहमह व उलाइका हुमुल मुहतदून। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। शौक़ मोहब्बत सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिही अजमईन। अल्हम्दुलिल्लाह अवांजे कुर्ब जी कोठ ते दस्तूर मुताबिक़ हाज़िर थींदा आहियूं। अल्लाह ताला उनखे अजर अज़ीम अता फ़रमाए जिन इहो मौक़ो असांखे फ़राहम कयो। जेकी आया, जेकी वेठा, जिन ज़िक्र हुसैन ॿुधो, अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जा दीन दुनिया जा मक़सद पूरा फ़रमाईंदो। गुस्ताखी माफ़ थिए इन करे मां खे वञिणो हुयो, इन करे मां हाज़िरी भरियां थो। जेकॾहिं असां तवज्जो सां ॿुधो त बसि हिकिड़ी ॻाल्हि करे ऐं दुआ घुरंदासीं। पहिरियों अर्ज़ु इहो त जेकी कुझु आहे सो सभु अलाह जे कलाम में आहे। जेकॾहिं उन अखियुनि सां पढ़ूं, उहा ऐनक पायूं त उहे अखर असांखे चिटा ईंदा। उहा ऐनक कहिड़ी मुहबत वारी। मौज़ू वॾो थी वेंदो। हिकिड़े आम नाफ़हम इंसान ज़ाहिर में उहो पढ़ियल हुयो, ज़ाहिर में त आलिम बि हुयो। तव्हां हिकिड़े नुक़्ते खे सम्झो त हीउ जेको वाक़ियो हुयो इहो ईसाइन ऐं मुस्लमाननि जो, यहूदीन ऐं मुस्लमाननि जो न हुयो। ही उहे बि मुस्लमानी दावा पिया रखनि, पर हक़ीक़त इहा आहे त उहे ज़ुल्म कनि पिया। इमाम आली मक़ाम ज़ुल्म जे ख़िलाफ़। हाणे जेकी बि इंसान हुसैन जो हुक़दार ज़ुल्म करे थो त उहो यज़ीद जे दायरे में आहे। इन करे थोरो सम्झणु घुरिजे। ईअं त न थिए त असां जा पेरा काॾे था वञनि। त उन ज़ाहिरी पढ़ियल हिकिड़े अलाह जे कामिल बाने खे इहो अर्ज़ु कयो त इमाम हुसैन जो ज़िक्र त क़ुर में चिठो त आहे ई कोन। हालांकि चिठो त आहे, पर हुन शख़्स वांगुरु हिकिड़े अमीर पंहिंजो पुटु हिकिड़े मौलवी साहब ॾे वठी वियो। अब तवज्जो सां ॿुधो न, देरि न आहे बसि। हुनखे चई त साईं मूंखे हिकिड़े ॾींहं में मौलवी बणाए ॾे।
उन चयोसि बाबा हाणे हिक ॾींहं में कीअं भेरी मौलवी थींदो। वरी ॿिए हंधि वियो, वरी टे हंधि वियो, हिकिड़े चयो त बाबा हिक ॾींहुं छाजो भई छॾे वञो मोटी अची वठी वञे। हुन सम्झो ईअं त हाणे हे जूता हिनखे ॻाल्हि ईअं ई सम्झाए पई। हुन उहो ज़माने वारे मौलवीअ जीअं हाणे उहे कनि था, मां नथो मञा। इमाम हुसैन जी सबील हला जी हराम आहे, मां नथो मञा। न्याज़ करे जी मां नथो मञा हराम आहे, माना मां नथो मञा वारो लफ़्ज़ हुननि सिखी छॾियो आहे। त जॾहिं उन अहिड़े मौलवीअ उन ते माण्हू मोकिलियो त भाउ तुंहिंजो पुटु बुज़ुर्ग थी वियो आलिम, वठी वञेसि पंहिंजो। जॾहिं वठी वियो त अचे मौलवी घुराई, माण्हू घुराई, जंहिंसां हिन खां पुछो सुवाल जवाबु, मुंहिंजो पुटु जहिड़ो उस्ताद कामिल अथसि तहिड़ो पाण कामिल आहे, ॾींहं में मौलवी थियो आहे। हुनखे लफ़्ज़ कहिड़ो सम्झायो, उस्ताद चयो मां नथो मञा। जी हाणे उस्तादनि सम्झायो आहे पंहिंजनि खे शागिर्दनि खे, जेका ॻाल्हि को करे त मञियो ई न, बसि क़ुर में आहे ई कोन। बसि त पुछनि था भाउ फलाणो किताबु मसलन हिकिड़ो कुतूरी पढ़ियो अथई, कंज़ पढ़ियो अथई, तफ़सीर जलालैन पढ़ियो अथई, जी मां नथो मञा। हुननि मौलवियुनि जो वञ भैया अहिड़ो को इल्मु पढ़ी आयो आहे लुधनी, हे त असां त किताब इहे ई पढ़िया आहिनि, हे नथो मञे हुननि खे। हिकिड़ो वरी ॾाहो, छो त इल्मु मुर्गो अकुल बालस्ते पिसर, इल्मु पखी आहे अकुल हुनजा पर आहिनि। पखी बिना परनि जे हूंदो हुते झटको ॾींदो, ॿार खणंदुसि, नालीअ में किरऊं था त ज़िंदगी हुन जी ज़ाहिर थी वेंदी। त बुज़ुर्ग फरमाइनि था त इल्मु पखी आहे अकुल हुनजा पर आहिनि। हाणे इल्मु ई न रहियो आहे, अकुल त वियो छॾाइजी, हाणे इल्मु ई न रहियो आहे। उहो इल्मु जेको रोशनी ॾिए, ख़ुसूसन असां जो तबिको जेको आहे उहे माण्हुनि खे माना सिर्फ़ु इहो था ॿुधाइनि त बाबा हो काफ़र, हो काफ़र, हो काफ़र, मुस्लमान आहे कहिड़ो। इन करे बुज़ुर्गनि फरमायो आहे त अमल में कोशिशि कयो, वरी अमल खां पोइ इख़लास, सचाई। उन हिकिड़े सियाणे बुज़ुर्ग चुसि त बाबा ॻाल्हि त ॿुधो, हीउ जेको मथे वेठो आहे कुर्सीअ ते, इहो तुंहिंजो बाबो साईं आहे, जी मां नथो मञा। हो लफ़्ज़ हुन सिखियो, मां नथो मञा। बाबा हे छा ज़ादा वेठा आहिनि तुंहिंजा भाइर तुंहिंजा, जी मां नथो मञा। पोइ लाहे पादर वतस अचे पीउ, अरे हे त तूं पीउ खे नथो मञे, इहो इल्मु कहिड़े कम जो। हाणे इहा ॻाल्हि आहे मां नथो मञा, छो जेकॾहिं मां कंहिंजे टोले में आहियां त उहे ग़लति ॻाल्हि कनि, सही कनि, सही आहे। बाक़ी सिधी ॻाल्हि केरु पोइ करे त मां नथो मञा। वरी असां वटि क़ुर जी तालीम आहे ई कोन। ऐं अलाह जे रसूल फरमायो त फ़क़हू फ़िद्दीन, दीन में सम्झा थो। इन जे करे अल्लाह ताला असांखे सम्झ जो तोलो था फरमाए, घणो ॿुधणो, इन खां बहितर ईअं आहे त थोरो ॿुधणो घणो सम्झणु। टाइम काफ़ी गुज़री वेंदो, मां अर्ज़ पे कयुमि त इहो इमाम हुसैन अली मक़ाम जो ज़िक्र आहे या न आहे। अल्लाह साईं फरमायो त बसि सिर्फ़ु इन आयत जी मां माना करे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि करे मां पंहिंजी जाइ वठंदुसि। अल्लाह साईं तो फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह। साॻियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधो था, तव्हांखे यादि हूंदो सभु कुझु।
बाक़ी ईअं न भई कंहिं हिक जे चवण ते पोइ को सिधी ॻाल्हि करे चलो मां नथो वञा, ईअं न कयो। हाणे शाह जी मशीन जो स्टाफ मशहूरु आहे, हुन वॾे रोड सां असां त रोज़ लॻूं था उतां बाबा हिंगोर जा शाह जी मशीन कंडियारो, शाह जी मशीन माना वॾो हिकिड़ो स्टाफ आहे। उते कल्ह मूंसां हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई, उते हिकिड़ी मुंहिंजो महफ़िल हुई। असां साईं जाॾे काॾे ॿुधण वेंदा आहियूं पर इहो अकुल रखंदा आहियूं हाणे सिधो थी पोइ हाणे काॾे थो लड़े। असुल में ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि दीनी मेड़ाके में कंहिंखे घटि वधि न ॻाल्हाए। हल घटि वधि ॻाल्हायूं था, सुभाणे असांजो मुरीद थींदो मञींदो रहंदो चए पोइ यादि आहे ॻाल्हियूं पोइ ॾे ॿुधाए त कुझु कोन पियो। कल्ह दोस्तनि ॻाल्हि कई त असां हुन महफ़िल में वियासीं पर महफ़िल त वॾी। उते हिकिड़े वाइज़ करण वारे बुज़ुर्ग मौज़ूअ खां हटी करे मुल्क खे गारियूं ॾियणु शुरू कयूं। सम्झो था न ॻाल्हि खे? हुन जो ॻाल्हि ॿुधो, जेको मालिक हुयो सैयद हुयो से ॻाल्हि पे सगुरनि खे केरु चवंदो? मुल साहिब जी मूंसां लही आहे हेॾे मुंडे अच। ही जलसो जेको आहे छाजे बारे में आहे साईं शान करबला? तूं उहा हिकिड़ी ॻाल्हि बि न ॿुधाई यार, उहो गारियूं पियो थो ॾिए। हाणे मां तोखे किरायो ॾियां थो, महिरबानी करे अॻिते मुंहिंजो न ईंदो कर। असां हिक ॿिए मां माण्हू नफ़रत था कनि, उहा सम्झो था न ॻाल्हि खे? जहिड़ो मौक़ो हुजे मौज़ू हुजे उन ते ॻाल्हाइजे। त असांजो इहो वड़ न आहे जो असां कंहिंखे ग़लति ॻाल्हायूं। ग़लति ॻाल्हाइण सां को पंहिंजो कोन थींदो। रहंदो पंहिंजो जेको पंहिंजो हूंदो न उहो बि चवंदो यार ॿ अखर इल्म जा न ॿुधाई, रहंदो गारियूं ॾेई हले। त अलाह तबारक व तआला फरमायो त ए ईमान वारो इस्तईनु बिसब्र वसला, मदद वठो, निमाज़ रखूं ऐं सब्र रखूं। हाणे सलाह कंहिं अलाह ताला क़ुर में फरमायो तॾहिं इमाम हुसैन आली मक़ाम जन करबला जे मैदान में सब्र करे ॾेखारियो। ऐं ज़ाहिरी का बि शइ पंहिंजी अॼु जे करे थोरो कंहिंसां जीअं मां करामत ॾेखारी मां तॾहिं टंग भॻींदासीं। इमाम हुसैन आली मक़ाम जन जीअं ग़ुलामनि इशारे सां आंगुर सां पाणी कढियो आहे, इमाम हुसैन आली मक़ाम जन यज़ीद जे पाणी बंदि कयो। इमाम हुसैन आली मक़ाम जन जे करे धरती खे हुकुम कंदा त पाणी ॾे, पर इहो सब्र हुयो ऐं आज़माइश ते पूरो लहणो हो ऐं अलाह जे कलाम जो मिसाल पाण खे बणायूं। तॾहिं अलाह से फरमायो त ए ईमान वारो सब्र सां ऐं निमाज़ सां मदद वठो। हिकिड़ो इहो सब्र जो हर शइ अमर में ई पर ईअं उहा करामत इस्तेमालु न कयूं। न त मुखालिफ़ चवनि हा त बाबा करामत इस्तेमालु करे पाणी कढी कहिड़ो वञूं। ऐं इहा क़ुर्बानी थियणी हुई, इहो हुननि खे इल्मु हुयो ऐं असांखे तरस आहे। असांखे इहो तरस आहे त हर शइ छॾिजो, दीन न छॾिजो। छो त दीन ई हर शइ आहे। क़ुर पाक तव्हां सां वटि हिन वक़्तु न हुजे हा, जे पढ़ूं हा त माण्हू ताना ॾियनि हा त यज़ीद खे इमाम हुसैन आली मक़ाम हक़ु चयो। हर को पाण मां ॼाणे तव्हां छो था माण्हू खे चओ? हक़ सच जो दर्स छो था ॾियो? इन खे भाई जंहिंजो जेॾो तेॾो तव्हां न चओ। इमाम हुसैन आली मक़ाम हक़ु सच चई, उन ज़ालिम जे हक़ु सच ॻाल्हायो ऐं उहो ज़ालिम साॻे वक़्तु मस्जिद में निमाज़ पढ़ंदो न हो, पढ़ाईंदो। मालूम थियो त असां भली पेशमाम हुजूं, आलिम हुजूं, मुस्लमान हुजूं, जेकॾहिं ज़ुल्म जी ॻाल्हि ते असांखे नफ़रत न आहे त ईअं करे सम्झो त असां हुन टोले में आहियूं। त
तो अल्लाह से तॾहिं फरमायो त मदद वठो, निमाज़ रखूं ऐं सब्र रखूं। अॻिते केॾो सुहिणो जुमिलो फरमायो त इन ला मां साबिरीन, अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे। उहो ईअं न सम्झे त मां सब्र कयो आहे मूंखे तकलीफ़ आहे, न, अल्लाह गॾु अथसि। जो सजदो हिकिड़ो बि न छॾियऊं ऐं सम्झूं बि त हाणे सजदो जेको मां आख़िरी ॾियां थो, शिमर लाइन बीठो आहे, मूंखे शहीद कंदो। पर पोइ इमाम हुसैन अली मकाम जी तर्जुमानी आशिक़नि कई आहे त एक सजदा जो तुझको गिरा लगता है, देता है 1000 सजदों से आदमी को निजात। हुसैन हूंदो झुकंदो न, माण्हुनि जो पीछो कंदो थो वठे, जंहिंजी गाॾी चङी थो ॾिए त मिटी चटींदो थो वठे, इहो हुसैन ई न आहे। बाक़ी हर पुर जेकॾहिं को पाण खे छा बि सम्झे, भली सम्झे, हुसैन ई हुआ जेको हक़ सच ते क़ाइमु रहे, भली छा बि थिएसि। अॻिते फरमायो त वला तक़ूलू लिमन युक़्तलु फी सबीलिल्लाह अमवात, उन्हनि खे न चओ जेके अलाह जे राह में शहीद थिया त हे मुअल आहिनि। अब केरु थो फरमाए? अल्लाह। जेकॾहिं को बि माण्हू चए त फलाणो ज़िंदा, हर भरू चऊं असां ज़िंदा न आहे, त उहा दुश्मन थियो न। अल्लाह फरमाए त ज़िंदा आहिनि ऐं नऊज़ बिल्लाह असां किरदारु अहिड़ो कयो त नऊज़ बिल्लाह में ॼण मोल आहिनि। इमाम हुसैन अली मकाम जन त छा, पर अल्लाह जे कामिल माण्हुनि जा रूह हाणे बि मौजूदु आहिनि, उहो त सरदार आहिनि। अल्लाह से फरमाए जेके मुंहिंजे राह में फी सबीलिल्लाह, मुंहिंजे राह में क़त्ल कया विया, शहीद कया विया, उहे मुअल न आहिनि, बल आया लाकिन ला तशऊरून, बलक ज़िंदा आहिनि पर तव्हांखे अकुल कोन्हे। हाणे हिते हिकिड़ो वॾी माना ईअं के सम्झो पिट आहे उन्हनि खे, जेकर को बि चए थो त इमाम अली मकाम जन मरी विया, मुअल आहिनि। मुअल त आम मोमिन बि न आहे। मोमिन कहिड़ो बि हुजे उहो फ़ौत थींदो आहे। फ़ौत जी माना आहे नकुल मकानी, हितां आयो वरी मोटी वियो। अला इन औलिया अल्लाह, अल्लाह जे कामिल माननि जो शान आहे। हदीस पाक में अला इन औलिया अल्लाह ला यमूतून बल मुंतकिलून दारुन इला दार, अल्लाह जा वली मरंदा न आहिनि, बल्कि मुंतकिल थींदा आहिनि हिकिड़े घर मां ॿिए घर में। हिकिड़ो जे हितां लॾे वञी लाड़काणे में 5 किलोमीटर जाइ वठी असां हुनखे मोल चवंदासीं। तॾहिं अल्लाह से फरमायो त मुअल न आहिनि, मुअलनि वारो किरदारु उन्हनि सां न कयो, बल्कि ज़िंदा आहिनि, तव्हां अकुल नथा रखो। माना इहो सिधी तरह अल्लाह से फरमायो त जेको इमाम आली मकाम खे नऊज़ बिल्लाह में मुअल थो चए, उहो माना उनखे अकुल न आहे, बेवकूफ़ आहे। मन जे अकुल नथा थिए या थी अल्लाह जी पिट, माना पोइ हुनखे कॾहिं बि रस्तो हक़ीक़ी न मिलंदो, हक़ जो न मिलंदो। सिर्फ़ु मां इन जी विज़ात करे तव्हांखे ॿुधाए पंहिंजी जाइ वठंदुसि। तॾहिं अल्लाह से फरमाए त या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस-साबिरीन वला तक़ूलू लिमन युक़्तलु फी सबीलिल्लाह अमवात बल आयाहू लाकिन ला तशऊरून। अॻिते छा फरमायो वियो? इहो इन करे अल्लाह से फरमाए त जंहिं अल्लाह वारे खे, जे अल्लाह जे कामिल बाने खे बुख जो वक़्तु अची वञे, सब्र कंदो, दुख अची वञे, फसल ख़त्म थी वञे, मायूसी थिए ऐं सब्र थो करे त मां हिन सां गॾु आहियां। मालूम थियो त असांखे मायूस न आहे थियणो। हिकिड़ो मोमिन ग़रीब आहे ऐं को हुनखे तानो हणे त भई तूं ग़रीब आहे, तो कुझु आहे ई कोन। तॾहिं अल्लाह से फरमाया त वल नबलवन्नकुम, अलबत ज़रूर ज़रूर अल्लाह साईं फरमाए थो तव्हांखे अल्लाह आज़माईंदो। विषय हिक शइ सां, उहा कहिड़ी? विषय मिनल खौफ वल जूअ,
खौफ बुख व नक्स मिनल अमवाल ऐं मालनि में तकलीफ़ या धोखो दौलत वल अनफुस पंहिंजे जिस्म ते तकलीफ़ व समरात तव्हांजा बाग़ आहिनि पर फल हेतिरो थियो हिन साल थोरो थियो सब्र कंदो इन वण खे अलाह जो हुकुम इहो त 5 तूं इहे शयूं तयारु कर सम्झो था कोन था सम्झो होॾो वरी ॿाहिरि रोड ते चवंदासीं हर शइ लाइ हुकुम में आहे कख बि न लाइ हुकुम सां नथो जुड़े जेको वण फल वारो संगो दाणे वारो जेकॾहिं 100 दाणा करणा अथसि त 99 न थींदा उहे दाणा कंहिंजे करे हुकुम सां थींदा अलाह जे हुकुम सां इहो छा में आहे भला इहो क़ुर में आहे ख़ुशूसन हिननि महफ़िलुनि में ख़र्च करणु हिननि महफ़िलुनि में नात ख़ाननि जी टूटी ॾियणु हिननि महफ़िलुनि में हिसो वठणु कंहिंखे पाणी पियारणु शरबत पियारणु ख़िदमत करणु उन जे लाइ अलाह से फरमाया त मसलुल लज़ीन युनफ़िक़ून अमवालहुम फ़ी सबिलिल्लाह कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबलतिन मियतु हब्बा वला युदाइफ़ु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम अलाह से फरमाए मिसाल उन्हनि जो ईअं जेके मुंहिंजे राह में ख़र्च था कनि अब बहूअ जे बचड़े जे शान में तव्हां पंधु करे आयो के गाॾीअ तेल साड़े आया दजाली दौरा के निंड फिटाए आया के पंध आया किन खेर में हिस्सो वरितो किन पंहिंजी अखियुनि खे ओजागो ॾेई टेम ॾिनो छा अलाह ताला इन खां बाख़बर न आहे इन करे अलाह से फरमाए त मसलुल लज़ीन युनफ़िक़ून अमवालहुम फ़ी सबिलिल्लाह जेके अलाह जे राह में ख़र्च कनि था कमसल हबतिन हिकिड़े दाणे जेतिरो अंबतत सबअ सनाबिल फ़ी कुल्लि सुंबलत मियतु हब्बा वला युदाइफ़ु लिमन यशा वला वासिउन अलीम हिकिड़ो हूंदो आहे जमा अरबीअ में ॿियो हूंदो आहे जमा जो बि जमा अलाह से फरमायो त ईअं ई अथव जीअं दाणो तव्हां पोखियो था मां संग थो पैदा कयां संग मां सभे दाणा था खणो था अलाह से मां चाहियां त अञा हिनखे पीणो कयां वरी अलाह से फरमायो वल्लाह वासिउन अलीम अञा पीणे खां बि चोणो कयां त जीअं दाणो तव्हां खणो था अब तव्हां कुड़मी वेठा आहियो कणिक जे हिन में पंहिंजो पनीअ में जिरेब ते घणो विझिबो आहे विझ घणो विझिबो आहे साईं अधु मन ऐं घणी खणंदा आहियूं हाणे तव्हां असांजो इहो कीधो आहे त हे पाणे ॼाणे फुटो अज़मीने ख़ुश्क रोया नद किया आसमारा फेसकूं दारत निगाह बुज़ुर्ग फरमाए थो त ज़मीन सुकल मां सब्ज़ी थो उगाए अहिड़नि जॻहियुनि ते बि विया आहियूं जिते जबल आहिनि वरी वण अहिड़ा सावा जो सुभाणे पाणीअ ते बि वण अहिड़ा सावा कोन्हनि अज़मीने ख़ुश्क रोया रद किया आसमारा बेसुतूं दारत निगाह उहो अलाह आहे जेको आसमान खे बिना थंभे जे नज़र थो रखे ऐं उहो अलाह आहे जो ख़ुश्क ज़मीन मां सुहिणा सलाह सावा सलाह पैदा थो फरमाए त हुकुम आहे क़ुर पाक में जेके ख़र्च कनि था टाइम ख़र्च कनि था ओजागो कनि था के नेक कम लाइ काॾे वञनि था इहो सभु अलाह जे राह में ख़र्च था कनि अलाह तबारक ताला उनखे हयाती ॾिनी उमिरि ॾिनी सिर्फ़ु इन लॻे न त घर में वेठा हुजो अलाह ताला तव्हांखे ॾींहं ॾिना आहिनि त तव्हां अलाह जे प्यारनि जी महफ़िल में वञो अलाह जे प्यारनि जे दरगाहुनि ते दुआउनि में शामिल थियो ऐं हेड़ा ज़िक्र कॾहिं ज़िक्र रसूल आहे त कॾहिं ज़िक्र हुसैन आहे पर असुल अकुल सां मूं कंहिंखे बि कोन्हे लॻे ईअं थो त ईअं रहिजी न हलिया वञा सुन्नी हुजे शियो हुजे उहो दावा था कनि अलबत जी मुहबत जी पर असां वटि मुहबत न आहे कंहिं वटि मुहबत उहा न आहे जंहिंजे लाइ क़ुर पाक जी आयत उन जो मतिलबु निशानी थो फरमाए
हुज़ूर साईं फरमायो आहे त कुल ला असलकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। अल्लाह जे रसूल फरमायो त मां तव्हां खां को अजुर नथो वठां, काफ़िर हुयो मुस्लमान कयो मां, गुनहगार हुयो, मां तव्हांजे लाइ दुआ पियो घुरियां त रब फिल उम्मत सॼी राति रोई जबलनि में वञी मुंहिंजे मथां वयो नाज़ो थींदो, मूंखे अलाह से रहमत आलमीन कयो, पर मां तव्हांजे लाइ रहंदुसि। अॼु हुन उम्मत जो इहो शान आहे जो हुज़ूर खे पाइण जहिड़ो थी चए, ऐं इल्मु बि अहिड़ो जेका मां त चयोमांव किताबी ॻाल्हि आहे त मां नथो मञां। हिकिड़े दोस्त बहस असां न कंदा आहियूं, करिणो बि न आहे, जंहिंखे अलाह हिदायत न ॾींदो न, अब नूह न पी हुयो, उन वाइज़ कयो हूंदो न पुट जे अॻियां, वाइज़ भलो हूंदो न, उहो अमल वारो हूंदो, पोइ पुट खे हिदायत न थी। इन करे असां अहिड़ो बहस न कयूं जो हिक ॿिए सां विछड़ी वञूं, हक़ सची ॻाल्हि हिक ॿिए सां कयूं, छित कुताई न कयूं। हाणे असांखे मुलनि विझी छॾी आहे छित कुताई, जंहिंखे वीचारे खे रुमाल हो पातल आहे, हे फलाणो आहे, हे असांजी जमात न आहे। अरे जमात जो उहो न आहे जंहिंमें अलाह रसूल जी हुन आल बेत जी मोहबत न आहे, उहो जमात बि न आहे। अल्लाह रसूल जी ऐं आल बेत जी मोहबत आहे त इहो जमायती आहे। बाक़ी कॾहिं खमीस कहिड़ी थो पाए, कॾहिं खमीस कहिड़ी थो पाए, मूंखे माण्हू टोपियूं ॾींदा आहिनि या इहे रुमाल, पोइ मूंखे हिकिड़ो चयो साईं तव्हां भला साईं हुनजा मुरीद थिया आहियो छा? मां चयो मां पीढ़ी त मां पेट जो मुरीद आहियां। ॿी ॻाल्हि इहा आहे त मुफ़्त में टोपी 500 जी मिली आहे, तूं बि ॾे। तॾहिं बुज़ुर्गनि फरमायो त दर अमल कोश हथ खाई कोश, पहिरियों हसद त इहो आहे, पहिरियों हसद इहो आहे त मां हीअ टोपी न पायां। जॾहिं उथंदे ई हसद अची वियो त माना असां जेके नेकियूं हुयूं उहे बि ख़तमु थी वञे। अल्लाह से ख़ुदि थो फरमाए तव्हां दुआ घुरो त अल्लाह साईं हासिल खां असांखे पनाह मिले, ऐं हसद त पाईंदा कयूं था। त अल्लाह जे रसूल फरमायो त मां तव्हां खां का शइ नथो घुरां, किन नबियनि जो मां खे तव्हां उजूरो न ॾिनो, मूंखे उजूरो अलाह ॾींदो, पर अल्लाह जो रसूल फरमायो मां तव्हां खां कुझु नथो घुरां उम्मती, पर तव्हां खां हिकिड़ी शइ घुरां थो, इल्लल मवद्दत फिल कुर्बा, माना मुंहिंजे अज़ीज़नि जी माइटनि जी आल बेतनि जी मोहबत रखिजो। मोहबत अहिड़ी न आहे जो असां आल बेत खे खारींदा वठूं, दावा जे लाइ दलील हूंदो आहे। मां थो चवां फलाणे सां मुंहिंजी दोस्ती आहे, ऐं अहिड़े नमूने में उनखे घुमाईंदो तव्हां जो ॼण त मां दुश्मनी थो न कयां। उहो वरी हर कंहिंखे पंहिंजो नफ़्स पाण ई ॿुधाईंदो। हिते हिकिड़ो नुक़्तो आहे जेको तव्हां असांखे बुज़ुर्ग त ॿुधायो हूंदो, पोइ मां वरी उनखे वरजायां थो। मवदत जी जाइ ते भला मुहबत छो न आई? अल्लाह जे रसूल फरमायो क़ुरान पाक में, मां तव्हां खां ॿियो सुवाल नथो कयां, मां तव्हांजे लाइ दुआऊं घुरियूं, मां हीअं कयो, छा थो घुरां त मुंहिंजी आल बेत सां मोहबत रखिजो। पहिरियों इहो सम्झणो आहे त मोहबत या मवदत छाखे चइबो आहे, त ज़ाहिरी मोहबत ऐं अंदर में आल बेत खां अहिड़ियूं ॻाल्हियूं कराइजनि जो पाण में कोई थिए उहो कोई थिए। डोकरीअ में हिकिड़ो मस्तु हूंदो, ज़ाहिर में त वाणियो, पोइ मस्तु हूंदो, पोइ माण्हू चिड़ाईंदा हुआ, पोइ पंहिंजे वॾेरे खे दान ॾिनई त मूंखे माण्हू चिड़ाइनि था, पुराणी ॻाल्हि आहे। वॾेरे हुनखे चइबो मस्तु आहे, तव्हां छो था चिड़ायो? पोइ वरी हुननि जे चवण खां पोइ हो जो घुमे फिरे त हे चवनि राम राम, माना हुननि जो खणी सलाम चऊं त हे छा पियो चवनि त हा मां सम्झी वियो आहियां, तव्हां ज़ाहिर में राम राम था चओ, अंदर में साॻी कैंची अथव। इहे कैंचियूं कुहाड़ा असांखे अंदर में न हुजनि। त अल्लाह जो रसूल फरमायो त मां तव्हां खां कुझु नथो घुरां, तव्हां खां मां छा थो घुरां
कलिमतूं ॿुधाए मोहब्बत। हाणे मोहब्बत जो लफ़्ज़ हिते छो न आयो, मवदत छो आई, जंहिंजी माना साॻी आहे, पर छो आई आहे लफ़्ज़? मोहब्बत जो लफ़्ज़ क़ुर में ॿिए हंधि बि आहे। पहिरियों इहा ॻाल्हि सम्झी था त अलाह जो रसूल फरमायो मां तव्हां खां ॿियो को बि सुवाल नथो कयां, पर तव्हां खां छा थो घुरां? आल बेत सां मोहब्बत कयो। ॿिए हंधि आहे त मां तव्हां में छॾी थो वञां ॿ शयूं, हिकु आल बेत, ॿियो क़ुर। माना आल बेत क़ुर विझंदा न हूंदो, क़ुर आल बेत जी सीरत हूंदी। वरी अॻिते हदीस पाक फरमायो त कुल नकी व नकी फो आली मन सलक अला तरीक़ी फो आली, जेको मुंहिंजे तरीक़े ते आहे मुंहिंजी आल आहे। जीअं उस्ताद जी औलाद शागिर्द बि हूंदो आहे, उहा हसबी आहे, उहा नसबी आहे। त मक़सदु अर्ज़ु करण जो इहो त अलाह जे रसूल फरमायो त मां मवदत घुरां थो आल बेत जी। हाणे मवदत ऐं मोहब्बत में फ़र्क़ु कहिड़ो आहे? हली हली ॻाल्हि साॻी थी वेंदी, पर माना ॾे सोचबो ॾिसबो त घणो फ़र्क़ु थींदो। मोहब्बत केरु जेकॾहिं कंहिंसां कंदो आहे त उहो महबूब उनजो मरी वेंदो, त उन सां जेको मोहब्बत रखंदो आहे उहो न मरंदो। बाबा जंहिंसां मोहब्बत इश्क़ आहे, कंहिंजो मुर्शिद सां आहे, कंहिंजो उस्ताद सां आहे, हाणे उहो जो मरी वेंदो जंहिंसां अथसि मोहब्बत हो न मरंदो। बाबा मोहतलाए त मिया हाणे मोहब्बत त हिकिड़ी शइ में आहे, तॾहिं साईं फरमायो त तव्हां मुंहिंजे आल बेत सां मोहब्बत रखो। कहिड़ी? जीअं मच्छीअ खे तव्हां पाणीअ मां कढंदव, ॿाहिरि तड़पंदी, जेकॾहिं पाणी में रुगो विझंदो त साॻियो हली वेंदो। हाणे हुनजी महबूब शइ हुई कहिड़ी? पाणी। हाणे उहो पाणीअ मां निकिती तड़पे पई, पाणीअ तड़पण खां पोइ जे पाणीअ में न वेंदी त मरी वेंदी। ऐं असां जंहिंसां मोहब्बत रखंदा आहियूं वो 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात है। अल्लाह जे रसूल सां असांजी मोहब्बत किथे आहे? अल्लाह से फरमाया त तव्हां रसूल सां मोहब्बत रखो, उनजो हुकुम मञो, ॼण मुंहिंजी ताबेदारी कयो। कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुम अल्लाह। अल्लाह से फरमाया मोहब्बत उनखे फरमाया जेकर तव्हां अल्लाह सां मोहब्बत रखणु चाहियो था, अल्लाह 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 त दगु रसूल खे ॾेखारियो त उन्हनि खे चयो त फत्तबिऊनी मुंहिंजी ताबेदारी कयो, त पोइ इहो बि हुकुम अल्लाह, पोइ अल्लाह से तव्हां सां मोहब्बत रखंदो ऐं तव्हांजा गुनाह बख़्शींदो। अल्हम्दुलिल्लाह हिन प्यारी महफ़िल में असां आल बेत जी मोहब्बत ते ज़िक्र बि कयोसीं ऐं इहो बि ज़िक्र कयोसीं त जेकॾहिं कंहिंजे मथां तकलीफ़ अचे त इहो सुवाल न करे, इहो उन मथां ॾमर आहे, आज़माइश आहे। यकीन रखो मोमिन जे मथां ॾमर न थींदो आहे। असां तव्हां छो चवंदा आहियूं त ॿुॾे जा ॿीड़ा? मां कचेरे वियुसि त मूंखे दोस्तनि जो चईं हेॾो पाणी हो अॻ में, अॻीपुर में पाणी हो, हर फसल वियो। वरी साईं कणिक जो पोखीसीं, जाते काथे अलाह महिरबानी कई, पर मणे जा ते 3 मण पिया थियनि। अख जो हिसाब थियो, असांखे त हो फसल विझणु मिली, तॾहिं चवंदा आहिनि त ॿुॾे जा ॿीड़ा। हाणे वॾनि वारा कोल बि विसरी विया। क़ुर थो फरमाए त तकलीफ़ बि अचेव, पर चिटो फरमाए थी वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ वलजूइ वनक्स मिनल अमवाल वलअनफुस वसमर। हिकिड़ो माण्हू ढेर माननि जो खाई उछले छॾे कंहिं ग़रीब खे न ॾे, ज़ियान करे रोज़ीअ खे। हदीस पाक में आहे त जेको मानी खाए थो को भोरो किरे थो, दस्तरखानो चऊंसि, लटो चऊंसि, खट चऊंसि, उहो दाणो किरियल खाए थो त इन जी रोज़ी अलाह कुशादी कंदो। इन जे करे जेकॾहिं को तकलीफ़ में असांखे ॾमर अथसि,
को माल बंगलनि में वेठो आहे सॼो ॾींहुं गाॾीअ तो पेर लहे कोन थो उन सां अलाह राज़ी हूंदो उन सां अलाह राज़ी हूंदो उन सां बि हूंदो पर होॾे असां ख़्यालु करे न चऊं अलाह साईं खे प्यारो आहे अलाह साईं आज़माइश त सबुरु कंदो त अलाह साईं ॿीणो करे छॾियोसि इन करे अलाह साईं चिठो फरमायो त तव्हांखे मां ज़रूरु लन्नास बि ताक़ीदी आहे इल्म जो मोकिलाए असां बि कोन पढ़ियोसीं बाक़ी इहो ॻाल्हि आहे त आलिमनि जी ॻाल्हियूं ॿुधियूंसीं आलिम रब्बानियुनि सां गॾु वेठासीं उहो इल्मु असां बि न पढ़ियोसीं पर जेके ॻाल्हियूं ॿुधियूंसीं भली को टार हणे त हणे जेकॾहिं सिधा माण्हू मुनसिब वेहंदा त क़ुर न सम्झाए सघंदा छो त क़ुर नाज़िल थियो साईंअ ते उन असांखे ॾिनो हाणे जे असां उन ज़ात जा इनकार आहियूं ऐं जंहिंजे लाइ फरमाए थी त हिननि जी मोहबत रखो उन्हनि जा बि इनकारी आहियूं क़ुर साईं फरमायो आहे क़ुर आख़िर ज़माने में अहिड़ो पढ़ंदा जो असां बि सघो रहूं तव्हां हुजो हा त शर्म अचेव निमाज़ूं अहिड़ियूं पढ़ंदा निड़ कारा हूंदनि जो तव्हां पंहिंजी निमाज़ ॾिसी शर्म ईंदव पर उन्हनि जे अंदर मां ईमान ईअं निकिल हूंदो जीअं माना तीर मां कमान मां तीर निकिल हुजे हाणे असां इहे पढ़ियल हुजो त असां हुननि जे निमाज़ुनि ते पोयों न लॻूं न साईं फलाणो अब घर ठाराए अथनि 50,000 मिलियो हीअं शइ मिली तव्हां ॿुधायो जेकॾहिं असांखे इल्मु न हुजे त लखनि जूं आशूं त असांखे बि थियनि अलाह रसूल जो नाराज़ थी वञे त बाक़ी छा बचो ऐं इहो मिसाल बि क़ुर में पढ़िया आहियूं सम्झ में थो अचे त ख़ौफ़ बि ईंदो तकलीफ़ बि ईंदी इमाम हुसैन आली मक़ाम जो मिसाल मौजूदु आहे असां कंहिंजे अॻियां लखनि जे अॻियां छो क़ुर्बान इन जे करे वॾी वबा पई थी हले हर तबके जो माण्हू असां मिले थो ॻाल्हियूं करे थो छो त असां में नफ़रत न आहे ॻाल्हि इन करे थो करे त हीअ माना नुक्ताचीनी न कंदो भला कंहिं माण्हू ते नुक्ताचीनी कबी त तव्हां अहिड़ा भाउ सुधरी वेंदो हाँ 5 दफ़ा अचे थो आहिस्ते आहिस्ते सोढ़े नमूने में तॾहिं हुकुम आहे त क़ौलुन मारूफ़ व मग़फ़िरतुन ख़ैरु मिन सदक़तिन यतबअहा अज़ा सुहिणो ॻाल्हाइणो अहिड़े सदके खां भलो आहे जो सदको ॾे वरी ईज़ा सॼो क़ुर में आहे कहिड़ी शइ क़ुर में न आहे अल्लाह जे कामिल माण्हुनि जूं कचहरियूं सीनो मिलियल मोबाइल मां अॻु में बि तव्हांखे अर्ज़ु कंदो आहियां मोबाइल अलाए कंहिंजी बि ठहियल आहे हाणे हिते जेकॾहिं मां पंहिंजी मोबाइल कंहिंखे ॾियां अब इहे जेके तूं बनातियूं हलाए पोइ या 2 कलाम पोइ हलाए अब हिन में त विझो त हो जेको मूंखे विझी ॾींदो मां सॼी राति ॻाल्हायां हो साल खनि जेको ॿुधबो उहो फोटू अची वेंदो उहो हथु खणंदो उहो हेठि कंदो अब मोबाइल में बिल्कुलु थींदो आहे न पर असां मोबाइल खे बि ग़लति इस्तेमालु करे छॾियोसीं मूंखे दोस्त चयोसि मुंहिंजो पुटु सुठो होशियारु हो हाणे हीअं मां सुम्हियो पियो आहियां चई पई त मोबाइल ॾिसे सुबुह जो उथे ई कोन थो पढ़ियो कीअं स्कूल कॉलेज कीअं वेंदो दोदा काढ़ा तव्हां त हली हली डैमेज थी वेंदो दिमाग़ हुनजो अखियूं हर हिकु शइ दीन में मनो न आहे पर ग़लति इस्तेमाल ये कुरान पाक रहमतान पर जेकर को मतलब खातर कुरान जवा के तरह ते पढ़ी कुरान खणी बे दबा हे शे दे ये कुरान के न खपाए तने शेख सादी फरमाया तो घर तो कुरान बदी नमत खानी बिपुरी रौनक के मुसलमान एड़ो कुरान हाफिज सगोरा आलम सगोरा एड़ो कुरान मानो के बुधाइंदे त मानो तो ईमान जी रौनक रंदो निकली वेंदी जी अॻु में ॿुधायो मां त चङो थियो हिन सैयद सगोर हुनखे चयो त बाबा हीउ जलसो छाजे बारे में आहे तूं उन ते ॻाल्हाए न कंहिंखे घटि वधि थो ॻाल्हाए इहो सुठो न आहे उनखे सलामान भली कहिड़े तबिके जो हुयो माण्हू इस्लाह पसंदि हर तबिके में विया कोई लॻी सोपारी पसारी बंदि इन करे पंहिंजो ईमान बचायूं ईअं न थिए त असां ॿिए खे बेईमान चऊं असांजो ईमान ख़तमु थी वञे
इन करे असां हिन हाज़िरी में शरीक थियासीं। पाण न बेत पढ़णु ॼाणूं न को टिघा ॿिए किसा, पर क़ुर पाक जो जेको मां हवालो ॿुधायो अव्हांखे ॿी ॻाल्हि इहा, सभु शइ क़ुर में आहे त पोइ इस्लामी साल जी पछाड़ी बि क़ुर्बानी थी सेखारे, शुरूआत में क़ुर्बानी थी सेखारे। बाक़ी असां बेत पढ़ंदा आहियूं, इस्लाम ज़िंदा होता है हर करबला के बाद। करबला जी ख़बर ई न आहे कहिड़ा पाक जिस्म उते पहुता, कहिड़नि पाक जिस्मनि खे लेटायो वियो, शहीद कयो वियो, पर कॾहिं बि हिन ॻाल्हि खे पोइ ते न हटिया, खिली अलाह जे नाले ते सिर्फ़ु ॾिनो। असां कहिड़ो हिन दुनिया जी करबला में, हिन दुनिया जी करबला में असां कहिड़ो हुसैनी आहियूं? सिर्फ़ु नाला रखिया आहिनि असां, हो फलाणो आहे, हो फलाणो आहे, फलाणो आहे। अलाह तव्हां असांखे सम्झ जो तोलो था फरमाए, पंहिंजी जवानी बि न विञायूं, पीउ माउ जो अदब कयूं, पाड़े वारनि जो अदब कयूं। जेकॾहिं असां पाड़े वारनि जो ख़्यालु न कंदासीं, यकीन रखो इहे इल्म क़ुर कंहिं कम जा न आहिनि, छो त इन में ई हुकुम आहे। क़ुर पाक में ख़ुदि हुकुम आहे, कूड़ न हणो, पाड़े वारनि सां सुठा हलो, पीउ माउ जो अदब कयो। कहिड़ी शइ आहे जेका क़ुर में न आहे? बहरहाल थोरो वक़्तु आहे, मां हिकिड़ो नुक़्तो तव्हांखे ख़ाली ॿुधाए छॾिया, ॿिए मौक़े में इनशाअल्लाह। उन शख़्स जेको चइबो त मां नथो मञा, हिकिड़े बुज़ुर्ग चए त इमाम हुसैन ऐं इमाम हसन जो ज़िक्र क़ुर में कोन्हे को। बुज़ुर्ग फरमाए त बिस्मिल्लाह रहमान रहीम इहे तादाद ॾे ऐं साईं जी ॼमण जी तारीख़ुनि ॾे ऐं ज़ाहिर में शहादत जी तारीख़ुनि ॾे, तूं अबजद कंदे त हसन ऐं हुसैन निकिरंदो। ऐं वरी बिस्मिल्लाह रहमान रहीम जो शान छा आहे? क़ुर त जो अलॻि। अलाह जो रसूल फरमायो त मुंहिंजी उम्मत खे अलाह साईं खे बख़्शिणो न हुजे हा त बिस्मिल्लाह रहमान रहीम न ॾे, ऐं अहिड़ी आहे त ॿियनि उम्मतुनि खे न मिली आहे। असां ख़ुशि नसीब आहियूं, पर हुज़ूर जा थियूं, हुज़ूर जी आल बेत जा थियूं, उन्हनि जे कम खे पंहिंजो कमु सम्झूं ऐं उन जे हुकुम ते हलूं ऐं अलाह जे रसूल सां मुहबत रखूं। अहिड़ी मुहबत जो असां जहिड़ो अलाह अकबर। काफ़रनि बि ईअं न कयो। ईसाई यहूदी अॼु बि उन्हनि जा किताब लिखनि था त इहो सचो हुयो, उन्हनि जा किताब पिया आहिनि, लिखिया पिया आहिनि त उहो सचो हो पंहिंजे किरदार, उहो भलो हो। पंहिंजनि वॾनि लाइब्रेरियुनि ते, इमारतुनि ते साईं जो नालो लिखायो वेंदो। असां नौज़ बिल्लाह साईं जो नालो थो वठिजे पर शिरक थो करे। असांखे त साईं जन शिरक खां बचायो, उहे हुननि जा एहसान आहिनि। तॾहिं अलाह से फरमायो त लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। सॼे क़ुर में तव्हां ॿुधायो जो अलाह से फरमायो हुजे त मुंहिंजो मोमिननि ते थोरो आहे। इन हिकु लाइ अलबत तहक़ीक़ थोरो कयो अलाह ताला मोमिननि ते, केतिरे मोमिननि ते, छो त मोमिन मञींदो त थोरो आहे। हिते बि हिकिड़ो नुक़्तो आहे, अलाह से मोमिननि ते मां थोरो कयो जो उन्हनि में पंहिंजो रसूल मोकिलियो। हाणे जेको थोरो मञे थो, अलहमदिल्ला असां त उहो असां सुठो हलंदो आहे त बि चवंदा इन असांजे थोरा आहिनि। को कॾहिं वक़्त में कमु ईंदो आहे, पाण जहिड़ो इंसान त यार सुठो माण्हू हूंदो चवंदा यार थोरा आहिनि। ऐं नालो वठण लाइ चवनि था शिरक थी वियो। किताब भरिया पिया आहिनि, तव्हां सां न किताब पढ़ूं था न ॿुधूं था। उहे आलम चइबा, उन्हनि जूं निमाज़ूं मत पियूं। अलाह जे रसूल विज़ात फरमाए छॾी जो लिखनि था पंहिंजे किताब में त वाणीअ जी सबील पियो हलाल आहे। इमाम हुसैन अली मक़ाम जे नाले ते सबील हले त हराम आहे। इहो हो पंहिंजे हिसाब सां हक़ था चवनि। कीअं? हराम ई हराम सम्झंदो, हराम ई हराम सम्झंदो हुन ॻाल्हि खे। जेको हराम आहे हुनखे हलाल कीअं वेंदो? उन अलाह से अकुल अहिड़ो ॾींदो जो चवंदो इहो हराम आहे, जे खाए न। जे इमाम हुसैन अली मक़ाम जे नाले जो ढुक पीअंदो त दोज़ख जे अज़ाब त ॿाहिरि त परे भॼंदसि। ख़ाली जेकॾहिं असां हो जैकेटियूं पायूं था त गोली असर नथी करे। से बख़्तर बंदि गाॾी आई आहे, गोली न लॻंदी।
असां इमाम हुसैन आली मक़ाम जी मोहब्बत सीने में रखूं था, उहा असां पोशाक पाती आहे, उहा असां पोशाक पाती आहे, असांखे काथों असरु थींदो, पर ख़ासि मक़सदु इहो आहे त असां हुसैनी थियूं। ये महफ़िल हुसैनी आहे त असां हुसैनी थियूं। जे असांजे उथण में, वेहण में, किरदार में, ॻाल्हाइण में, निश्चित बरख़ास्त में जेकॾहिं यज़ीदीअ जी बूइ अचे थी त पोइ फ़ैसिलो त तॾहिं भिटाई से फरमायो त मुफ़्ती मंझि विहा त काज़ीअ कायारो न थी। मुफ़्ती पंहिंजे मन में विहारी थिए न त टेंशन ई न कर, को तोखे चवंदो ई कोन। मसइलनि हिकिड़ो कंहिं कूड़ आहियूं, हल इंसान खाती आहे, थोरो सोचींदे कूड़ आहियूं, कोशिशि कयां त अॻिते मां न त ज़ाहिर आहे इहो पाण खे फतवा ॾिने ई, छो त इंसान सिर इलाही आहे। इन करे हर मक़सद खे सम्झूं। असां त पंहिंजे मक़सद खे न सम्झो आहे त असांखे अलाह से पैदा छो फरमायो। दर्द दिल के वास्ते पैदा कया आहिनि, वरन तात के लिए कम न थे करूं पिया। अलाह जा मलाइक आहिनि जी, तव्हां कंहिंखां बि पुछंदो, कंहिं बि आलम खे पुछंदो, तव्हांखे ईअं न चवंदो मलाइक लख आहिनि, मलक आहिनि। पुछंदो नबी घणा आहिनि, चवंदा यार हिकिड़ो 24,000 नबी ॿुधंदा आहिनि। ईअं न अहिड़े हिसाब सां कंहिंखां बि तव्हां ॿोलीअ खां पुछोसीं मलाइक जो तइदाद घणो आहे, मलाइक जो तइदाद आहे ई कोन। कमु कहिड़ो अथनि, मानी बि न खाइनि, मानी खाइण खां पाक, हर हिकु शइ खां पाक। छा कंदा आहिनि, हिकिड़ा क़याम में बीठा आहिनि, हिकिड़ा कूद में बीठा आहिनि, हिकिड़ा अतियात में बीठा आहिनि। तॾहिं मां मुस्तानी में कयो सजदो न छॾियो न, तॾहिं साईं फरमाए जेको निमाज़ 5 वक़्त पढ़े थो उहो ईअं करे सम्झो सभिनी मलाइकनि जी इबादत थो करे। ऐं हिकिड़ो मलाइक आहे जंहिंजो नालो इस्माइल आहे, उन सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कई, जॾहिं साईं जन मेराज ते वञनि पिया त अलाह से फरमायो त सभु मलाइक उथी बीही सलात पढ़ो। हाणे हिते असांखे को मुंझाए न सघंदो, तव्हांखे बि को मुंझाए न सघंदो। छो, अलाह साईं जो ख़ुदि फरमान आहे त मां बि इहो वज़ीफ़ो पढ़ंदो आहियां, तव्हां बि पढ़ो। त केरु पढ़े थो, या इलदीन आमनो, ईमान वारो पढ़ो। ऐं ॿियनि जेकियूं सलात पढ़ंदासीं मुंहुं फ्री वेंदा। तॾहिं आशिक़नि फरमायो त सलात मुंहिंजे सुहिणे नबीअ जी दुआ बि आहे, दवा बि आहे। कठे समूरनि मलाइकनि सां पढ़ंदो पाण ख़ुदा बि आहे। को मुला मौलवी ॾसे अलाह निमाज़ पढ़ंदो आहे, इहे काफ़र आहे भलल जेके अलाह जे रसूल खे चवंदा यार अलाह साईं काथे आहे। थोरो तव्हां असांखे माना नौज़ बिल्लाह बि न हो चवंदा ब्लैकमेल था कयो। काथे अलावा जेका शइ नालो वठूं था उहा आहे, असां नथा ॾिसूं। अलाह से फरमाए पियो त तव्हांजूं अखियूं नथियूं ॾिसी सघनि, अलाह तव्हांखे ॾिसे थो। श्वाव घणो हूंदो आहे त डॉक्टर ई छॾींदा आहिनि, श्वाव ॾे न ॾिसो। इहो घणो श्वाव जेको वेल्डिंग कंदा आहिनि न, इहो ॾिसंदो अखियूं ख़राबु थींदव। हिन जी अखियुनि खे कहिड़ी ताक़त आहे जो अलाह खे ॾिसी सघंदा। अलाह साईं भला के मौजा हुआ, को पीउ मां हूंदसि सुवाल कंदा। अलाह साईं क़ुर पाक नाज़िल फरमायो, मोहब्बत हिननि खे फरमाए, कुल हुवल्लाहु अहद, अलाह हिकु आहे, अल्लाह समद, अल्लाह बेनियाज़, लम यलिद वलम यूलद। न के मूं ॼाओ आहे, न कंहिंखे ॼणियो अथई, वलम यकुल लहू कुफुवन, हुनजी ज़ात वाहिद आहे। असांखे अलाह जे रसूल शिरक खां त परे कयो न, हे कीअं था चवनि त तव्हां मुशरिक आहियो। अल्लाह तबारक तव्हां असांखे दुरूद पाइण मोहब्बत वारो नसीब अता फरमाए। महबूब जे बचण सां 12 ई महीना असांखे अलाह से मोहब्बत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं जेका बि महफ़िल सुठी ॾिसूं, कोशिशि करे वञूं। नथो पहुची सघे, कमु आहे, कार आहे, मजबूरी आहे, बीमारी आहे, नथो पहुची सघे, दिलि चएसि त हुनखे सवाबु मिलंदो। छो केतिरा हज ते न विया, पर दर्द हुननि खे हुयो। हाणे उहो दर्द बि सचो जॾहिं अलाह ॾिसे न, ईंदे असां कूड़ो अखियुनि में पाणी टिमकाईंदासीं त असांखे शौक़ु ॾाढो पर न वियासीं। तॾहिं किताब लिखियो आहे त 28 क़िस्म रोअण जा आहिनि। ईअं न त कंहिं मांगर मछा खे गोड़ा ॾिसी पोइ हरू भरू किरी पओ। 28 क़िस्म रोअण, 28 क़िस्म रोअण जो आहे। हिकिड़ो क़िस्म अलाह जे ख़ातिर रोअण। मिसाल का ॾुख जी ॻाल्हि कई ॿुधे, हिन करे पंहिंजे यार ॾुख ॾिनो, रोई वेंदो वञ में हलाए बानो आहे।
वेठो दौर ते असां पारो माण्हू दौर करे त ख्याल लाइ काथे वेठो दौर करे अचे के ॿी शइ जो के नुक़सान जो खफ़े नफ़े जो थिए भउ रोई वे वञ पिया क़ुर पढ़े थो माना थो सम्झे पर रोए थो हाणे असां त सम्झंदासीं न पर अलाह साईं जो रसूल फरमाए थो 28 क़िस्म रोअण जा आहिनि हिकिड़ो क़िस्म अलाह ख़ातिर आहे पोइ अलाह साईं फरमाए त मूंखे मुंहिंजे जनम खे मुंहिंजी कावड़ खे का शइ न विसाईंदी आहे ज़मीन हुजे आसमान हुजे पाणी हुजे धरतियूं हुजनि पर मुंहिंजे कावड़ खे हिकिड़ी शइ विसाईंदी आहे मर्द मोमिन जो मुंहिंजे ख़ातिर दीन जे ख़ातिर निकितल हिकिड़ो घोड़ो मुंहिंजे सॼे माना कावड़ खे विसाए छॾींदो आहे गुनाहनि जी माफ़ी थो घुरे दिलि सां मुंहिंजा अलाह मूंखे माफ़ु कर त उहा दुआ घुरी हीअं न कंदो आहे त मां बख़्शे छॾींदो आहियां ऐं असांखे माण्हू नाम में था कनि अरे हाणे अची ॾाढी दीदी हाणे तूं अलाह जी नाला थो वठी हाणे तूं महफ़िल में हाणे कॾहिं तोखे ॾिठो ई कोन हुते हाणे तूं देख बदेला थी आहे सॼी उमिरि ॿिया माण्हू खे फुरी उहो ॾोह पंहिंजी जॻह ते आहे या न आहे जेको अमल करे थो उनजी जज़ा त अलाह ॾींदो न तॾहिं अलाह जो कलाम आहे क़ुर को सवा सां छो बि हंधि वञो अल्लाह से फरमायो त फमन यामल मिस्काल ज़रतिन ख़ैरन यरा वमन यामल मिस्काल ज़रतिन शरन यरा तव्हांजो को बि अमल का बि नेकी वारी जे ज़रे जेतिरी बि मां न विञाईंदुसि पर तव्हांजो को बि गुनाह वारी जे ज़रे जेतिरो बि न छॾींदुसि पर उनजो तरीक़ो बख़्शाइण जो आहे त तूं रुॻो पंहिंजे मुंहं सां माण्हू खे थो ॿुधाए जेको माण्हू खे ॿुधाए थो न मां हेॾा गुनाह कया आहिनि न त अलाह उन ते बि नाराज़ थो थिए तूं माण्हू खे ॿुधाए पंहिंजे मथां टोकूं छो थो कराए तूं पंहिंजे मुंहं सां सची दिलि सां तौबा कर त मां तोखे बख़्शे छॾे असां अॼु बि हिन हुसैनी महफ़िल में जेकॾहिं तौबा कंदासीं त न बख़्शबासीं फ़ख़ुर तौर न शुक्र तौर हदीस पाक अताइब में ज़ंबि कमला ज़ंबला तौबा कयईं जंहिं गुनाह खाऊं कहिड़ो गुनाह कई उहे वरी उहो गुनाह ॿीहर न करे कमला ज़ंबला ॼण हुन गुनाह कयो ई कोन इन करे अलाह तबारक व तआला रब्बिल आलमीन असांखे माउ ने रहमतुल आलमीन असां उनजी सिंधीअ में चइबो आहे सुनास रखूं आलबे त इहा सुनास मुहबत रखूं आख़िर में इमाम शाफ़ी फरमायो आहे जेको आलबे त ई सची मुहबत ते हिकिड़ो ॾींहुं गुज़ारे थो अलाह तबारक ताला उनखे सॼे साल जे नफ़िली इबादत जो सवाब अता फरमाए बाक़ी इहा आलबे ते मुहबत न आहे आलबे ते मुहबत आहे असां जे नमाज़ न पढ़ूं इमाम हुसैन जो कमु छा पढ़ी इमाम मुस्लिम साईं जॾहिं साईं फरमाइनि त मुस्लिम तुंहिंजी सुभाणे क़ुर्बानी आहे त दाना बचो हे बाबा साईं तव्हां मुंहिंजे दिमाग़ खे ॾिसो था हाणे सुभाणे इन क़ुर्बानीअ जे करण जे लाइ हुनजो दिमाग़ किथे पहुतो आहे मां त अहिड़ो ख़ुशि आहियां जो राति में 18 ख़तमा क़ुर जा कढिया अथमि ऐं असां वरी जाॾे राह रसूल जी ताले भरिया न पेर हिकिड़ो दफ़ो क़ुर नज़र इला वजीर मुसहफ़ इबादत क़ुर पाक ॾे ख़ाली ॾिसण बि इबादत आहे हिकिड़ो दफ़ो सुबुह जो खोले रुॻो हीअं पढ़ियल बि वरक नथा पढ़नि बाक़ी अफ़सोस इहो आहे जो दुख वेंदा हिन ते गाॾीअ ते त बि मोबाइल ॾिसंदा वेंदा नंबर हणंदा वेंदा पोइ केतिरनि ॼणनि जा सिर पूरा करे छॾियो केतिरा पाणी विया हलिया क़ुर पाक सुबुह जो अखियुनि ते रखी न निकिरंदासीं ऐं इहे शयूं असांखे हथ में हूंदियूं पोइ इहे शयूं ॾोह माना दीन में का शइ ॾोह न अथव हिकिड़े वापसि के वॻो पातो अलाह पंहिंजा पैसा न वई ॾोह पंहिंजा ॾिना अथई अलाह त अहिड़े नमूने सां का बि शइ दीन में मनो न अथव साइंस हर दौर में पंहिंजी ईजाद कंदी आहे ऐं इन मोबाइल में असांजे लाइ अमल कयूं त दीन आहे हीअं नंबर हण हीअं नंबर हण मदीने वारो थो ॻाल्हाए बाक़ी सलाह ते नंबर हणंदो मदीने वारो साईं न ॻाल्हाईंदो रुॻो असां मुनाफ़िकी वारी ज़िंदगी था गुज़ारियूं कूड़ जी ज़िंदगी था गुज़ारियूं
अल्लाह रसूल ते को इतबार कोन्हे को मोबाइल ते इतबार आहे त हाणे हिते हाणे भला हिकिड़ो अर्ज़ु इहो हिन वक़्तु को मोबाइल खोले कि मदीने जे दोस्त खे ॾेखारींदो हेचड़ सो ॾेखारबो न ॾेखारबो असांखे बि ॾेखारींदा आहिनि पोइ असांखे मोबाइल न वणंदी आहे असां बि ॾिसंदा आहियूं पर ॾिसण जो तरीक़ो हूंदो का भली ॻाल्हि ॾिसिजे का ॿुधिजे पर टेम ते ईअं त निंड फिटा जो सुबुह जो सबक़ बि न ॾेई सघे कहिड़ो बि हुजे कहिड़ो बि माण्हू हुजे हाफ़िज़ हुजे आलिम हुजे वापारी हुजे सुबुह जो 5 ते मोबाइल ॾिसंदो वाक़ु थींदो त दुकान ते वञा वाक़ु न थींदो न पर जो उते बीहंदो पिए त उते बि बेंच ते सुम्हियो पियो हूंदो अहिड़े हिसाब सां असां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं का शइ ॾोहो पासे जीअं मिसाल हिकिड़ी ॻाल्हि कई दोस्त तव्हां ॾे कंदा हुआ दादा हाणे तवाफ़ थो कयां हाणे फलाणो मिलियो आहे हरम पाक में बीठा आहियूं ॾिसंदा आहियो कोन ॾिसंदा आहियो पोइ हाणे मदीने वारो साईं पंहिंजे बचनि जी महफ़िल खे नथो ॾिसे जे असांजो ईमान न आहे त ख़ुदा खे पोइ हिन महफ़िल में अचण ई अचायो ईंदे बि ॾिठई वेंदे बि ॾिठई ऐं दुआ बि थी ख़ुशि बि थिया जंहिं बचनि जी मोहबत जो मां ॻाल्हि कई मान अॼु उन्हनि जे बचनि जे यादगिरी लाइ पता आहे ऐं वरी जेकॾहिं असां रस्ते में दग में सुभाणे वरी अलाह जे रसूल जे ॾुखाइण जी ॻाल्हियूं कयूं इहो मोमिन शान न आहे अलाह तबारक ताला तव्हां सां अचण वेहण क़बूल फरमाए यकीन रखो घणी ॻाल्हि बि न कजे छो त शुकुर कजे दादा मां ख़ुशि आहियां पर हीअं बि हेतिरे ॻाल्हाइण जो त मूंखे ज़हन में ई न हो पर तव्हांजी मोहबत ऐं हर हुकुम इहो आहे त तव्हां हर महफ़िल खे हर निमाज़ खे हर कचहरीअ खे आख़िरी करे सम्झो कल्ह जो हुनजो मिसाल हिकिड़ो हुयो हिकिड़ो वीचारो डॉक्टर साहिबु दोस्त सां जो 3 पहरी निमाज़ पढ़ी क्लिनिक ते वियो आहे वरी 7 किलोमीटर ॿाहिरि वरी सांझी निमाज़ उते पढ़ी अथई वरी अचे थो ॻोठ वरी ॻोठ जो अचे थो पियो त सम्झो हूंदी त सुम्हण ई पवंदुसि वाट ते अहिड़ो मौत अची वियो जो ओचिते गॾागार जो बम जो सीने में लॻसि त सॼो सीनो कारो थी वियो माना रत न निकितो उते ई वीचारो विसाल करे अब अलाह जो फरमान सचो थियो न हर निमाज़ खे आख़िरी निमाज़ करे जेकॾहिं अलाह से बना ॾे कंहिं फांसीअ वारे खे जज चए या सुपीरियर चए त बाबा हाणे न फिरो पढ़ हाणे 5 बजे तोखे फांसी ईंदी कसम तो ख़ुदा जो न फिरो कहिड़ो पढ़ंदो अलाह अल्लाह जा बाना ईअं ख़ुदा जे ख़ौफ़ में हीअ निमाज़ ख़्यालु न पढ़ूं ॿी निमाज़ जी ख़बर कहिड़ी आहे उन निमाज़ में पंहिंजो कमु ठाहे ॾींदा अहिड़ी निमाज़ पढ़ंदासीं जो सुभाणे अलाह मलाइका पिया खिलंदा त वाह वाह मोमिन मुंहिंजी निमाज़ में हाणे अची यादि वई हुई सिर जो ख़तरो पर हीउ सिर्फ़ु साईंअ खे ॾे न त मौत बि न ॾेई सिर खे पोइ इहो कर इंसाफ़ त हीउ चङो या हू चङो अलाह जे नाले ते सिर जेरे ॾेई छॾी मरण अॻे जे मुआसे मरी थियनि न बीमार हूंदासीं हयात जीअण खे चइजे आहे असां पंहिंजे उथण में विहण में गुनाहगार आहियूं ॻाल्हियूं विसरी वञनि पर कॾहिं कॾहिं इहो ख़्यालु कयो त मोमिन कलमो पढ़ियो आहे हुज़ूर जी मोहबत जी दावा था कयूं पोइ कॾहिं कॾहिं पाण खे कंहिं ॻाल्हि खां बचाए विझंदासीं अलाह से राज़ी थी पवंदो बाक़ी हिदायत सिलालत अलाह जे वसां जेकॾहिं असां दुआ घुरंदासीं मौलाना रूमी फरमायो आहे दिलो जेकॾहिं ॿाहिरि पियो हूंदो मुंहुं मथे हूंदुसि मींहं जी फुड़ी पवंदी त बि हुन में पवंदी पर ऊंधो हूंदो सॼी राति मींहुं पवंदो फुड़ी न पवंदसि तॾहिं फरमाया अथनि त ए मोमिन ए अलाह जा बाना तूं पंहिंजे दिलि जो मुंहुं अलाह ॾे करे माना ख़्यालु अलाह ॾे करे अलाह जी रहमत कॾहिं न कॾहिं तुंहिंजे अंदरि ईंदियूं आहे हिकिड़ो फुड़ो ई तुंहिंजे लाइ काफ़ी आहे अल्लाह ताला तव्हां असांजो अचणु वेहण क़बूल फरमाए नात ख़ान ते वीचारा रहियल आहिनि असुल साईं जन बि ॼाण पाता अल्लाह तबारक ताला तव्हां असांखे अचण जो उजूर अता फरमाईंदो अल्लाह तबारक ताला जी हयाती आहे अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी त तव्हां असां सां वरी मेरो कराईंदो